इन करे माण्हू सोचींदा आहिनि शायदि भॻवान जी भक्ति करण सां केवल मुक्ति मिलंदी आहे, भॻवान सां प्रेम करण सां केवल प्रेम ई मिलंदो, भक्ति मिलंदी। न भाई न, अगरि असांजे मन में अहिड़ी खटपट आहे त पहिरियों त हे त पेरनि ते अची किरंदियूं आहिनि अहिड़ी शयूं, संसार त पोयों पोयों डुकंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। चवनि था मुकत जुगत नावे की दासी, ये त नाम यानी भक्ति जी दासियूं न, मुक्ति जुगति ये सभु त पोयों घुमंदा आहिनि। कथाऊं ॿुधंदा आहियो न कि संतनि वटि रिधियूं सिधियूं आयूं, संत ईश्वरदास चयूं असांखे कुझु न खपे, हथ जोड़न लॻियूं, हिकु वरदान त घुरो, इहो ई जो कि वरी करी न अचिजो, वरी करी न चइजो, वरदान घुरो। चओ हरे राम। छा मिलियो आहे उन्हनि खे ॿुधायो, छा मिलियो आहे? असां त ईअं चाहींदा आहियूं कि भक्ति करे, सत्संग करे, सुठा कम करे, अहिड़ो कुझु मिली वञे, हा न, शक्ति मिली वञे, रिद्धि सिद्धि मिली वञे, साम्राज्य मिली वञे, त उन्हनि खे भक्ति करण लाइ उहा भक्ति न आहे भाई। चओ हरे राम। इन करे भक्ति ॼण वारे जे पोयों भॻवान खे घुमणो पवंदो आहे। जेको माया वठंदो उन खे माया जे करे नचणो पवंदो, ऐं प्रेम वठंदो त भॻवान खे नचणो पवंदो। इन करे भॻवान धन दौलत बि ईअं ॾेई छॾींदा आहिनि, मुक्ति बि ॾेई छॾींदा आहिनि, राक्षसनि खे बि ॾेई छॾींदा आहिनि, भक्ति न ॾींदा आहिनि तुरंत। यादि रखिजो, आहे कि न, कई माण्हू रोज़ु गिड़गिड़ाईंदा आहिनि न भॻवान भक्ति जो, प्रेम जो, हा न, गोपिन जहिड़ो प्रेम जो, आहे कि न? हा या न त चओ। तुरंत मिलंदो आहे छा? न मिलंदो तुरंत। ॾिसंदा भॻवान, अञा अञा इच्छाऊं बाक़ी अथसि। हे ज़बान सां त चए थो मूंखे भक्ति खपे, अंदरि त मान खपे, अंदरि त हिनखे सन्मान खपे। थोरो सो कोई चए थो त हिनजो मुंहुं हीअं फूकणे वांगुरु फूलिजी थो वञे पियो, अञा त हिनजे अंदरि मान सम्मान जी इच्छा आहे, अञा हिनखे हे खपे हो खपे, हे मूंसां कूड़ थो ॻाल्हाए, मूंखे भक्ति खपे। वाकई जंहिं ॾींहुं सिर्फ़ु भक्ति खपंदसि, हिकु बार चवण सां भॻवानु ॾेई छॾे, हिकु बार। एॾा दयालु, किंबा दयालु, हिकु बार कोई चए त ॾेई छॾनि। पर भॻवानु अंतर्यामी, इहा ई त मुसीबत आहे। न हुजनि अंतर्यामी त ठॻिजी वञनि वीचारा, अंदरि ई अंदरि सभु ॾिसी था वठनि न, कचो चिठो अंदरि। हा ॿाहिरि वेठा गिड़गिड़ायो भली, हा नाम जो दान ॾे प्रभु, गीता जो ज्ञान ॾे, प्रेम ॾे, गोपिन जहिड़ो प्रेम ॾे प्रभु, मूंखे कुझु न खपे ॿियो। अंदरि जेको हिसाब किताब आहे ॾिसी था वठनि, कीअं कजे? हरे राम। असां ईअं सोचींदा आहियूं न भॻवान खे बि धोखो ॾेई छॾींदासीं, तॾहिं त ॻाईंदा आहिनि न भाई, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे। भजन नहीं गाना है, आजाद सिंह ठाकुर ऐसे ही बता रहे थे, है ना। चो हरि राम। त रामायण जो अर्थ आहे प्रेम, प्रेम अची वञे। कथा प्रेम सेखारींदी आहे, कथा ज्ञान ॾींदी आहे, कथा व्यथा दूर कंदी आहे, कथा में सभु कुझु प्राप्त थी वेंदो आहे, सभु कुझु। कथा जे द्वारा, केवल हीअ कथा ॿुधण जे द्वारा अनगिनत भक्तनि खे भॻवान मिली आहिनि। कथा चवण ॿुधण जे द्वारा कई भक्तनि खे केवल कथा जे द्वारा भगवत प्राप्ति थी वई आहे। त उन्हनि कथा ईअं ॿुधी आहे जीअं मरण वारो ऑक्सीजन घुरंदो हुजे, बुखियो भोजन घुरंदो हुजे, पाणीअ में 4-5 ॾींहं कंहिंखे पाणी न मिलियो हुजे त उनखे सोन जो हीरा मोती न वठंदो, चवंदो मूंखे त हिकु लोटो थधो जल खपे। ईअं उन्हनि कथा जो अमृत पीतो आहे।